फरमाए मां उनखे पंहिंजो महबूब बणाईंदो आहियां मूंखे त उहो गानो वणंदो आहे जेको मुंहिंजे मुस्तफा करीम सां हुब रखण वारो आहे। सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह। इहो जेको नबी जो बणजी वञे लजपाल नबी सां हुब रखण वारो बणजी वञे महबूब जे दर ते हली अचे मुस्तफा करीम जो बणजी वञे अल्लाह तो फरमाए इहो जेको तू नबी वट हली आए नबी सां हुब रखण वारो बणजी वए मई युतिर रसूल फक़द अता अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह बेशक। या अल्लाह जे नबी जी इताअत नाहे जेको मानू नबी जी गुलामी इख्तियार करे नबी जी पैरवी करे कुरान तो फरमाए या मुस्तफा जी इताअत नाहे या त मु अल्लाह जी इताअत है या मु रब जी पैरवी आ मु रब जी इताअत है जेको नबी जो बणजी वने सो मुंजो आ जेको लजपाल नबी सां हुब रखे वो मुंजो महबूब आहे सो मुंजो मतलूब आहे। रब जी कुर्बत तडे मिलंदी जडे मुस्तफा जे दर ते ईंदे वमन तवल्ला फमा अरसलनाक अलैहिम हफीजा मुझे महबूब मुस्तफा के रब फरमायो वो मुझा नबी जेको तोखा मुंह मोड़े जेको तोखा मुंह मटे जेको तोखा दूर थी वने परे थी वने नबी मां अल्लाह तो फरमाया त तू न जेला निगहबान नहीं तू न जेला हिफाजत करण वारो नहीं जेको तुझो आ ते जो निगहबान वो मुस्तफा तो फरमाए अल्लाह तो फरमाए त मुस्तफा करीम आहे। सुभान अल्लाह बेशक सुभान। मिसाल समझाइण जे लाइ असां वटि सियासी पार्टियूं हूंदियूं पीपी साईं मुंहिंजा नून लीग पीटीआई इमरान खान फिलाणो ढिंगड़ो सभई समझो था। हाणे जेको माण्हू जे तंज़ीम में वेंदो जे पार्टी में वेंदो त इलाइके जो अॻवान लाज़मी आहे जेको चङो मुड़ुस थींदो सरदार थींदो अब हे क़ौम मुंहिंजी आहे हिन पार्टी में आहे त हिननि जो मुहाफ़िज़ बि मां आहियां ठीक है ना। तव्हांजो ॻोठ जो चङो अॻवान जाम साहब मिसाल तौर सरदार आहे तव्हांजो अॻवान थी वे थो या जे क़ौम जो जेको अॻवान आहे उहो माण्हू चवंदो त बाबा असां फलाणे अॻवान जे तहत आहियूं को मसलो थींदो चोरी थींदी जहिड़ो थींदो फसाद थींदो अवल वेंदा पंहिंजे सरदार वटि सरदार खे चवंदो बाबा हे मसलो आहे सरदार ॾिसंदो हे जे मुंहिंजी क़ौम जो आहे त चवंदो तुंहिंजो फ़ैसिलो मां थो कयां तूं मुंहिंजो आहीं ॿी कंहिं क़ौम जो तव्हांजी दुश्मन क़ौम जो सरदार हुजे उहो त तव्हांजा फ़ैसिला कोन कंदो न उहो त तव्हांजो कोन थींदो उहो चवंदो बाबा मां तव्हांजो निगहबान आहियां ई कोन वञो पंहिंजे सरदार ॾे वञो पंहिंजे अॻवान ॾे वञो मूं ॾे न अचो इहो दुनिया जी सरदारी आहे। क़ुरान छा थो फरमाए त मई युतिर रसूल फक़द अता अल्लाह जेको नबी जो बणजी वञे तो वो अल्लाह जी इताअत आहे ऐ मुंहिंजा महबूब जेको तोखा मुंह मटे तू तुंहिंजो निगहबान नहीं वो तुंहिंजी सरदारी खां ॿाहिरि निकिरी वियो तुंहिंजी क़ौम खां ॿाहिरि निकिरी वियो तोखां परे हटी वियो ओ मुंहिंजा महबूब जेको तुंहिंजो आहे तुंहिंजो निगहबान बि तू मोहम्मद मुस्तफा करीम आहे। सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह सुभान। असां के दुख पहुचंदो आ त वडेरे ॾे वेंदा आहियूं असां के तकलीफ़ पहुचंदी आ सरदार ॾे वेंदा आहियूं दुनिया वारनि खे सॾींदा आहियूं दुनिया जे अॻवाननि खे सॾींदा आहियूं पर मुस्तफा करीम जे लाइ रब फरमायो ओ मुंहिंजा महबूब जे पंहिंजी उम्मत खे चओ जे ॾुखार आयो गम न कयो जे दर्दन में आयो गम न कयो मु नबी जे दर ते अचो जेको महबूब जे दर ते अचे लख दुखन जा अंबार हुजन गुनाह जा मुंह मेरा हुजन पर महबूब जे दर ते आयो दुख लही वेंदा दर्द लही वेंदा परेशानियूं लही वेंदियूं गम लही वेंदा। हबीबन फरमायो जेको मुंहिंजो आ मां मोहम्मद मुस्तफा बि तुंहिंजो बणजी वेंदो आहियां। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मिठा
कुरान जा लफ्ज बुधई हाने मुंजो बर्ज बुध जे महबूब जो बणजी वनी मुजा मिठा अल्लाह जी इज्जत जो कसम आ दुनिया में भी सुखियो होंदे त कब्र हशर में भी सुखियो होंदे मुजा मुर्शिद करीम फरमाईंदा है त अब्बो एडो प्यार न दींदो आ अम्मा एडी मोहब्बत न दींदी आ दोस्त एडी शफकत न देखारींदा है जितरो मुस्तफा करीम पंजी उम्मत सा प्यार कंदो आहे सुभान अल्लाह वाह मदीने वारा जड़े महबूब पैदा थिया विलादत थी हबीबन करीमन जी त अम्मा हलीमा सा अम्मा आमिना साण थी फरमाए महबूब पैदा थिया सुरमो अखिन में पियल हुयो तेल लगल हुयो महबूब आया पैदा थिया त अचानक को कपड़ो हुजे जेके महबूब जे जिस्म के ढके वरतई मुंह डिठो त महबूबन करीमन जो सिर सजदे में हुयो नंढड़ो बार शहजादा होया सिर सजदे में रखन ज़बान सा कुछ चई रहा होया अम्मा आमिना थी फरमाए मुंह कन ला तो कन लगाए बुधो त महबूब चई रहा होया मुझा मौला रब्बे हबली उम्मती रब्बे हबली उम्मती ए मुझा मौला मुझे गुनहगार उम्मत के माफ कजा उम्मत के माफ कजा जडे मेराज ते महबूब करीम व्या गुजरल महीनो मेराज जो गुजरियो वा अर्श मुअल्ला ते पोता रब फरमायो 70 मर्तबा रब फरमायो महबूब घुरता कयाए 70 दफा हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब्बे कायनात फरमायो हबीब घुरत जाए जेको घुरी जाए 70 दफा रब फरमायो घुरता कयाए 70 दफा ही महबूबन चयो मुझा मौला बियो कुछ न खपे हे जेके बलोचिस्तान जा आशिक हन जबलन पहाड़न में रहन वारा हन इनन जा गुनाह माफ फरमा सुभान अल्लाह वा मदीने वारा सुभान अल्लाह सुभान अल्लाह उता से तुझा थोड़ा सुभान अल्लाह हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज के मुझा मौला बियो कुछ न मुझी उम्मत के माफ फरमा ओ तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे व्या सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ो एहसान करे वने को मानू हिकड़ो एहसान करे वने त सालन ताई पियो तेजो थोरो गाईंदो आहे आहे ना पर जितरा एहसान मुझे नबी असां जे मथा कया हन खुदा जी इज्जत जो कसम के दुनिया वारे एडा थोरा न कया हुंदई जितरा महबूब मुस्तफा करीम एहसान कया है तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे व्या ओ तुझा थोरा मुरसल लाहिण खां लंघे व्या तुझा गुण ऐं ॻाल्हियूं तुझा गुण ऐं ॻाल्हियूं गणण खां लंघे व्या तुझा थोरा मदनी लाहिण खां लंघे व्या सुभान अल्लाह बेशक हदीस मुबारक है अम्मा फातिमा ज़हरा हबीबन करीम जे विसाल जी दिहाड़े वफात अक़दस जो दिहाड़ो हुयो फातिमा ज़हरा नबी जे घर में हुई अम्मा साण थी फरमाए त महबूबन करीमन के गशी जो दौरो पियो थे बुखार सख्त चढ़ी पियो वने महबूब बेहोश थी पिया वञन वरी होश में पिया अचन वरी बेहोश पिया थी वञन ऐं जॾहिं होश में अचन पिया त ज़बान ते इहा लफ़्ज़ हुयन मुंहिंजा मौला ए मुंहिंजा करीम रब मुंहिंजी उम्मत के मुआफ़ फरमा अम्मा फातिमा ज़हरा घर में हुई अचानक दरवाजे ते खड़को थियो बारा को बदुआ को बराड़ी जो मानू आ जे दरवाजो चे खड़कायो दर खोलियो मां नबी से मिलन चाहया छो अम्मा फातिमा ज़हरा न्यापो मोकलियो बा मुझे बाबा साईं जी तबीयत सही ना है नबी जी सेहत सही ना है हियर मिलन वारा तंग न कयो अल्लाह अकबर वो मानू वियो वरी बीहर जे दरवाजो खड़कायई बीहर जो दर खड़काई त वरी मां साण आवाज नो केर आहे चयो वियो या रसूल अल्लाह
तवां सां मिलण जे लाइ आयो आहियां, सवाली आहियां, दर ते मुलाकात जे लाइ आयो आहियां। साईं फरमायो त ए पुछण वारा मुंहिंजे बाबा जी तबीयत सही नाहे, वापस मोटी वञ, अचण जी कोशिश न कर, जो नबी जो घर आहे, अदब सिखो, आवाज न लगायो। टियों दफ़ो वरी उन माण्हू सॾु कयो, अम्मा फातिमा ज़हरा जे अखियुनि में लुड़क अची विया, रोई चवे थी हाय अल्लाह मुंहिंजे बाबा साईं जी तबीयत ना साज़ आ। वरी बि माण्हू मिलण वारा तंग था कनि, वरी बि बार बार सॾु था कनि, त ओॾी महिल मुंहिंजे महबूब फरमायो ओ फातिमा, ओ फातिमा दिलगीर न थी, अॼु खां पोइ तुंहिंजे अब्बे खे तंग करण वारो ॿियो को न हूंदो। ओ फातिमा ख़बर अथई त इहो दरवाज़े ते केरु आयो आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मुंहिंजा अब्बा को बदुआ को बहराड़ी जो माण्हू आहे। साईं फरमायो था ओ फातिमा यो को बहराड़ी जो माण्हू न आहे, इहो अल्लाह जो मलाइक इज़राइल आयो आहे, जेको तुंहिंजे अब्बे जो रूह कब्ज़ करण जे लाइ आयो आहे। ओ फातिमा अॼु तुंहिंजो बाबो मोहम्मद मुस्तफ़ा तोखां जुदा थियण वारो आहे। हबीबन करीमन जे अखियुनि में लुड़क ॾिसी अम्मा फातिमा ज़हरा रोई वेठी आहे। साईं चयो या रसूल अल्लाह तबियत ना साज़ त वरी अहिड़ियूं जुदाई जूं ॻाल्हियूं था फरमायो। हबीबन करीमन फरमायो फातिमा दिलगीर न थी, मुंहिंजे वञण खां पोइ सभ खां पहिरियां मूंसां मुलाकात करण वारी क़ब्र में तूं फातिमा ज़हरा। हबीबन फरमायो दर खोलियो, इन माण्हू के अंदर अचण जो। इज़राइल आयो साह कढण जे लाइ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई ओ इज़राइल ॿुधा तू साह कीअं कढंदो ही, साह कीअं निकिरंदो आहे, केतिरी तकलीफ़ ॾींदो ही? अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह जॾहिं कंहिंजो साह जिस्म मां कढंदो आहियां, जीअं पुराणो कपिड़ो कंडे जे वण ते रखे उनखे छिक ॾिबी आहे त उहो लीड़ू लीड़ू थी वेंदो आहे, फाटी वेंदो आहे। मुंहिंजा महबूब जॾहिं गुनहगार जो रूह निकिरंदो आहे त उनजो जिस्म बि ईअं गभा गभा थी वेंदो आहे, लीड़ू लीड़ू थी वेंदो आहे। ओॾी महिल मुंहिंजे महबूब जे अखियुनि में लुड़क अची विया, रोई था फरमाइनि ओ इज़राइल मुंहिंजी उम्मत पूरी क़यामत ताईं अचण वारी आहे, जेका तकलीफ़ ॾियणी अथई मूं मोहम्मद करीम खे ॾे, जेका सकरात जी जेका मौत जी तकलीफ ॾियणी अथई मूं मुस्तफ़ा के ॾे, मुंहिंजी उम्मत खे तकलीफ़ न ॾिजा। ए इज़राइल मुझी उम्मत के तकलीफ न ॾिजा। ओ उम्मतियो अज तू नबी जो दर विसारियो वेठो आ, अज जिंदगी गुनाहन में गुजारी थो, अज नबी जो नालो तोखे न वणे, नबी जो फरमान तोखे न वणे, पर होॾे निहार मुझे नबी जी निगाह शफकत मेहरबानी जो इज़राइल के फरमाइन था ओ इज़राइल जेका तकलीफ ॾियणी अथई मूं मुस्तफ़ा के ॾिजा, ॿिए कंहिंखे मुंहिंजी उम्मत के न ॾिजा। सॼी उम्मत जी तकलीफ़ मां पंहिंजे सिर ते खणण चाहियां थो। ओ कयई थोरन मथे थोरा गरीबन जे मथा मदनी, फकीरन जे मथा मदनी। है कयई थोरन मथे थोरा असां गरीबन जे मथा मदनी, गरीबन जे मथा मदनी, फकीरन बेवसीलन जो रखियो तोई भरम आहे, मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मिठो तुंहिंजो इस्म आहे, अतुर ऐं मुश्क अंबुर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे, मिठा माखिया ऐं मिसरीअ खां मुझे दर्दन संदो दारू तुझो दीदार आ दिल पर,
दीदारो आमदनी तुझो जलवो मुझा जानी है तुझो जलवो मुझा जानी मरीजन ले मलम आहे मिठा माखिया ऐ मिसरिया खां ओ दुनिया ऐ कबर महशर में अवां जो आसरो आहे अवां जो आसरो आहे असां जे लाइ आसरो महबूब मुस्तफा जी ज़ात समझो था कि न कोन था समझो कंहिंजे लाइ दौलत आसरो कंहिंजे लाइ पैसो आसरो कंहिंजे लाइ मिल्कियत आसरो कंहिंजे लाइ बच्चा आसरो कंहिंजे लाइ अब्बो आसरो कंहिंजे लाइ अम्मा आसरो मुस्तफा जे आशिकनि जे लाइ वरी आसरो आहे त महबूब मुस्तफा जी ज़ात न चई सुभान अल्लाह दुनिया कबर महशर में अवां जो आसरो आहे अवां जो आसरो आहे कयो तो दिल रुबा दिलबर मुझे मुर्शिद दिलबर साईं ते करम आहे मिठा माखिया ऐ मिसरिया खां मिठो तू जो इस्म आहे अतुर ऐ मुश्क अंबुर खां तुझो सुर जिस्म आहे मिठा माखिया ऐ मिसरिया खां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान तो फरमाए युस्लिह लकुम अमालकुम व यगफिर लकुम जुनूबकुम ए दुनिया वारो मुझो महबूब मोहम्मद मुस्तफा अवाजा कम सुधारींदो व यगफिर लकुम जुनूबकुम ऐ तवाजा गुनाह माफ कराईंदो। माण्हू अॼुकल्ह पैदा थिया आहिनि जेके चवंदा त नबी जी ज़ात कहिड़ो फ़ाइदो ॾींदी आहिनि अहिड़ा कई टोला पैदा थिया आहिनि माण्हू पैदा थिया आहिनि जेके चवंदा नबी जी ज़ात कहिड़ो फ़ाइदो ॾींदी छा फ़ाइदो ॾींदी तव्हांखे अबा दुनिया जा दुख दर्द लाहिण वारी ज़ात अल्लाह जी आहे ऐं तकलीफ़ुनि लाहिण जी ज़ात अल्लाह जी आहे पर रब तॾहिं मिलंदो जॾहिं महबूब मुस्तफा जी रज़ा हूंदी समझो था जॾहिं मदीने वारे साईं जी नामूस जी रज़ा महबूबन जे दर नसीब थी वञे त उन ई माण्हू जे लाइ महिरबानी जा दर खुलंदा। कुरान तो फरमाए मां पंहिंजे घरां कोन थो ॻाल्हि कयां युस्लिह लकुम आमालकुम कुरान तो फरमाए वो महबूब जेको तव्हांजे कमनि खे सुधारींदो व यगफिर लकुम जुनूबकुम ऐं तव्हांजा गुनाह माफ़ कराईंदो। पोइ दुनिया वारो व मन युतिइल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जेकॾहिं तव्हां अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयो नबी जी ऐं नबी जे रब जी इताअत कयो अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत कयो त फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। या ज़बरदस्त कामयाबी आहे वॾी कामयाबी आहे वॾी दुनिया आख़िरत जे लाइ निजात ऐं छोटकारो आहे जे महबूब जो दर मिली वञे त दुनिया जी कामयाबी ऐं कामरानी इहा आहे जो महबूब मुस्तफा जी गुलामी नसीब थी वने। कुरान जे लफ़्ज़ फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा इहा ई वॾी कामयाबी आहे इहा ई ज़बरदस्त कामयाबी आहे। ख़बर पई त
त दुनिया में अचण सां रुगी पैसो दौलत इज्जत शोहरत गड करण सां कामयाबी नाहे कामयाबी मिलंदी त महबूब जे दर ते नसीब थींदी समझो था कि न कोन था समझो जेकरे महबूब जो दर मिली वने तो उहा ई दुनिया आखिरत जी कामयाबी आहे मानू चंदा नबी बुधंद कोंदा या रसूल अल्लाह चौदा ये शिरक अड़े नबी त परे जी गाल आ पर को मानू पीराने पीर दस्तगीर सा हुब रखण वारो आ दस्तगीर जो गुलाम आ गौसुल आजम वेठो बगदाद में आ पर पंजे मुरीदन जी मदद जे लाइ इन पहाड़न में बची सके तो दस्तगीर जो शेर आहे साईं जो कसीदा गोसिया नजर तो इला बिलादिल्लाह जमा नजर तो इला बिलादिल्लाह जमा नजर तो इला बिलादिल्लाह जमा कखरदलतिन अला हुक्म इत्तिसाली हजरत पीराने पीर दस्तगीर फरमाइन था अल्लाह जे समूरन शरण के मु इए डिठो आ जे सरे जो दाणो तरिए ते रखियो हुंदो आहे सरे आ न सरे